जाफर एक्सप्रेस ते हमले बाद सूरत हाल जो जायज़ो वठण लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क्वेटा जो दौरो कंदो। शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास थींदो। वज़ीर आज़म खे सूबे में अमन अमान जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। संदसि चवणु आहे त बुज़दिलाना हमला पाकिस्तान जे अमन जी अज़म खे ख़त्म नथा करे सघनि। दर्जने दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो कयो वियो आहे। जाफर एक्सप्रेस से हमलो कंदड़ समूरा दहशतगर्द जहन्नम भेड़ा सिक्योरिटी फोर्सेस ऑपरेशन कामयाब के मुसाफिर के नुकसान न पहुंचो। पाक फौज तर्जमान जो चवणु आहे त ऑपरेशन खां पहिरीं दहशतगर्दनि 21 मुसाफ़िरनि खे शहीद कयो। ऑपरेशन दौरान समूरनि 33 दहशतगर्दनि खे मारियो वियो। एफसी जा 4 एहलकार बि शहीद थिया। दहशतगर्द अफगानिस्तान में पंहिंजनि समदकारनि सां राब्ते में हुआ ऐं मुसाफ़िरनि खे ढाल तौरु इस्तेमालु करे रहिया हुआ। सदर आसिफ अली ज़रदारी जी बोलान ऑपरेशन मुकम्मल करते फोर्सेस के भेटा पेश। सदर ममलिकत पारां 21 शहरनि ऐं चइनि एफसी जे जवाननि जी शहादत ते दुख जो इज़हार। 33 दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो करण ते फोर्सेस जी बहादुरी जी आखाण। ऐवान सदर जी पधिराई मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी सिक्योरिटी फोर्सेस जी पेशेवरानी महारत खे साराहियो। शहादत माणींदड़ चइनि एफसी जे जवाननि खे भेटा पेश। शहीदनि जी बुलंद दर्जनि ऐं वारसनि लाइ सब्र जी दुआ। सदर आसिफ अली ज़रदारी पारां बलूचिस्तान में अमन क़ाइम करण जे अज़्म जो वर्जाउ। उमर अयूब के बिलावल भुट्टो ज़रदारी ते इल्ज़ाम लगाइण खां अॻु पंहिंजे अंदरि जाती पाइणु घुरिजे। पीटीआई पारां न रुको पाण चोरी कंदा आहिनि पर पाण खे खोजी बि बणाईंदा आहिनि। सिंधु दरिया ते तकरारी केनाल मनसूबा पीटीआई जी हुकूमत में शुरू कया विया। सिंध जे एतिराज़नि खे नज़रअंदाज़ कयो वियो। सीनियर सूबाई वज़ीर शहजिले नामेमर जो उमर अयूब जे बयान ते रद्द-ए-अमल। चयाईं पीटीआई हुकूमत सिंध जे एतिराज़नि बावजूद जलालपुर केनाल, चोबारा ब्रांच केनाल ऐं ग्रेटर थल केनाल जहिड़नि मनसूबनि ते कम जो आगाज़ कयो। पीटीआई हुकूमत सिंध जे अवाम सां जेका नाइंसाफ़ी कई उन जो खेनि हिसाब ॾियणो पवंदो। सिंध सरकार तरफां पाकिस्तान की तारीख़ में पहिरीं भेरो सजा याफ़्ता क़ैदियुनि जे ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियण जी शुरूआत। तालीम खाते, जेल खाते ऐं पैगाम पाकिस्तान जी कॾहिं कोशिशुनि सां हाणे क़ैदियुनि जा ॿार बि आला तालीम हासिल करे सघंदा। कराची सेंट्रल जेल में पैगाम पाकिस्तान प्रोग्राम जी इफ़्ताही तक़रीब। सिंध जे तालीम वारे वज़ीर सरदार अली शाह ऐं जेल खाते वारे सूबाई वज़ीर अली ज़रदारी जी शिरकत। पहिरें मरहले में सज़ा याफ़्ता क़ैदियुनि खे ॿारनि जी तालीम लाइ लेटर्स ॾिना विया। सूबाई वज़ीर सरदार अली शाह जो चवणु हो त क़ैदियुनि जे ॿारनि जी तालीम रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जेलनि वारे वज़ीर अली हसन ज़रदारी चयो त कफ़ील न हुजण करे क़ैदियुनि जो ख़ानदान बि क़ैदी जी ज़िंदगी गुज़ारे थो। सिंध में जेलनि जो तासुर इस्लाह घर तौरु मञाइणो आहे। क़ैदियुनि जे ॿारनि खे तालीम में मदद हिकु ख़ानदान खे इस्लाह जे मरहले जो हिसो बणाइण सां मुमकिन थी सघंदी। मीरपुर ख़ासवे जो कम जे फसल मां अधरोट शख़्स जो लाश 55 वरीअ जे जावेद तकारी जे नाले सां सुञाणप। पुलिस मूजिब ज़ाहिरी तौरु मौत जो सबबु बिजली जो करंट लॻण सबबु लॻे थो। पोस्टमार्टम ऐं जांच बाद हक़ीक़त साम्हूं अची सघंदी। ऐं को बि कंहिंखे गज़ा मां बेदख़ल न कंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं आयरलैंड जे वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियूं। चवे थो को बि गज़ा जे शहरनि खे गज़ा मां न कढंदो। हमास पारां अमेरिकी सदर जी गज़ा मां कंहिंखे बि न कढण वारे बयान जी आजियां।